मुलाकात जो को भी फायदो ना है। चूंडुनि जी तारीख़ असां ॾींदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सदर डॉक्टर आरिफ अलवी सां मुलाकात करण खां इनकार करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सदर आरिफ अलवी जे ख़त जे जवाब में लिखियो आहे त सदर जे आइन जे आर्टिकल 58(1) तहत वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते 9 ऑगस्ट ते क़ौमी असम्बली तोड़ी हाणे इलेक्शन एक्ट जे सेक्शन 57 में तरमीम कई वई आहे। उन तरमीम खां पोइ चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो इख़्तियार इलेक्शन कमीशन खे मिली वियो आहे। फ़िलहाल सदर डॉक्टर आरिफ अलवी सां मुलाकात नथी करे सघिजे। चूंडनि जी तारीख़ ॾियण जो इख़्तियार कंहिं वटि आहे। ऐवान सदर इलेक्शन कमीशन जी ख़त ते क़ानून वारी वज़ारत खां राय तलब करे वरिती। ऐवान सदर मूजिब चीफ इलेक्शन कमिश्नर जे ख़त बाद क़ानून वारी वज़ारत खे लिखियो वियो आहे त उहा पंहिंजी राय ॾे। इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ आहे त चूंड जी तारीख़ सिर्फ़ उहा ॾेई सघे थी। उन मामले ते रहनुमाई कई वञे। तोशाखाना केस में ॿुधायल सज़ा मुख़्तसिर मुदे लाइ आहे, जेका बग़ैर नोटिस जे बि मुअत्तल थी सघे थी। ट्रायल कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट विच में इस्लामाबाद हाई कोर्ट सैंडविच बणिजी चुकी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जा सज़ा जी मुअत्तली लाइ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। पीटीआई चेयरमैन जे वकील लतीफ़ कोसा दलील ॾिना त सेशन कोर्ट जे फ़ैसिले में घणियूं ख़राबियूं आहिनि, उनखे काल अदम करार ॾिनो वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त जवाबदार दरख़्वास्त गुज़ार आहे। शिकायत इलेक्शन कमीशन दाख़िल कई, रियासत खे छो नोटिस ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन जे वकील दलील ॾिना त जवाबदार हुकूमत जी तहवील में सज़ा काटे रहियो आहे, इलेक्शन कमीशन जी तहवील में न आहे। अदालत वकीलनि खां दलील तलब कंदे ॿुधणी सुभाणे 12:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन के जेल में मिलियल सहूलियतुनि बाबति लिखत में जवाब तलब करे वरितो। अदालत इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो अचण ताईं पीटीआई चेयरमैन जी अपीलनि ते ॿुधणी रोके छॾी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल पीटीआई चेयरमैन जी अपीलनि ते ॿुधणी रोके छॾी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स में चयो त पीटीआई चेयरमैन खे कहिड़ी जेल में रखियो वियो आहे, उन जी जेल में कहिड़ी हालत आहे, उन हवाले सां लिखत में जवाब ॾिनो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट खे फ़ैसिलो करण ॾिनो वञे। बाद में असां केस ॿुधंदासीं। थी सघे थो रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वठंदड़नि जे मान में तक़रीब। निगरां वज़ीर आज़म रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वठंदड़नि खे तारीफ़ी सनदूं ॾिनियूं। कराची में ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार शहीद। पाक कॉलोनी वारे इलाइक़े में फायरिंग जी ॾेवठ में एहलकार आदिल ज़ख़्मी थी पियो। इस्पताल में फौत। निगरां वरे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर एहलकार जी शहादत जो नोटिस वठंदे आईजी खां रिपोर्ट तलब करे वरिती। झिरक वेझो खौफ़नाक रोड हादसे में 2 औरतुनि हिकु बारड़े समेत 7 मुसाफ़िर जल जी शिकार, 10 खां मथे ज़ख़्मी। हैदराबाद खां ठटे वेंदड़ तेज़ रफ़्तार बेन क़ौमी शहर ते साम्हूं ईंदड़ ट्रक सां टकराइजी वई। फौतियुनि मां 6 जी सुञाणप नादिर अली ब्रोही, ग़ुलाम हुसैन मेमण, मुख़्तियार अली, मोहम्मद अली, सुल्फ़कार अली ऐं हाजरा तौर कई वई। हिक जी सुञाणप न थी सघी। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाए बेदर्दी सां मारियल मासूम न्याणी फातिमा फड़ो जे केस में रानीपुर टाउन कमेटी जो चेयरमैन फयाज़ हुसैन शाह बि नामज़द। फातिमा जी अमड़ शबनम ऐं वालिद नदीम फड़ो रानीपुर जी अदालत में बयान रिकॉर्ड कराइण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। पुलिस केस में नामज़द औरत जवाबदार हिना शाह खे बि हींअर ताईं गिरफ़्तार न करे सघी। रानीपुर गादी जे मुख्य कमदार अली हसन वला, मरीद सोलंकी ऐं अकरम भेण समेत 40 ॼणनि ख़िलाफ़ पुलिस ऑफिसरनि खे धमकियूं ऐं जवाबदारियुनि खे पनाह ॾियण जो केस दाख़िल। सरकार जी फरियाद ते रानीपुर थाणे ते दाख़िल FIR में ॼाणायो वियो आहे त असद शाह जी साल हिना शाह खे पनाह ॾियण जो इतला मिलियो ऐं अली हसन वला घटि घुराए इल्ज़ामबाज़ी कई। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकारनि जे जिस्मानी रिमांड में 6 ॾींहनि जी वाध करे छॾी। जवाबदार बख्श अली महर, बाबर ऐं मुनव्वर महर खे ATC 1 जी जज अब्दुल रहमान काज़ी आॾो पेश करे वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई। पुलिस केस में घुर्बल मुख्य जवाबदारनि खे हींअर ताईं गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में एहतजाज। छाछरो जे ॻोठ मुबारक रिंद में PPHI जे मुलाज़िम जी तहसील वारे वाक़े जो SSP थरपारकर नोटिस वठी छॾियो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। DSP छाछरो पुलिस नफ़री साण करे मुतासिर गुलाब रिंद जो बयान रिकॉर्ड करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं कारो इल्ज़ाम हेठि नौजवान जो मथो ऐं मुंहुं फुड़े तहसील कई वई हुई।
वारे में इज्तमाही ज़्यादती जो शिकार नींगरी जी सेहत में सुधारो न आयो। पुलिस केस में घुर्बल वधीक ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार न करे सघी। बासरनि पारां मामिलो लय मिठी करण लाइ मुतासिर नींगरी जे वारसनि ते दबाउ। नींगरी जे वालिद चयो आहे त संदसि न्याणी खे जिंसी हवस जो निशानो बणाए मुड़ुस तशदुद पिणु कयो। मुलविस सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे।